अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु असां तव्हांखे लाड़काणो ख़ैरपुर जो दरिया सिंध ते पुल अॾियल आहे। हितां असांजे सफ़र जो आगाज़ आहे जेको आहे पंहिंजो दरगाह सचल सरमस्त। हिन वक़्तु असीं लाड़काणो ख़ैरपुर दरिया सिंध ते पुल अॾियल जेका आहे उते असां तव्हांखे दरिया सिंध जा नज़ारा ॾेखारींदासीं। दरिया सिंध रिवर इंडस दरिया सिंध जेको लाड़काणो ख़ैरपुर खे मिलाईंदड़ इहो पुल अॼुकल्ह आहे, उन जा नज़ारा आहिनि। हीअ पुल 2006 में हिन जो इफ़्तिताह थियो ऐं तक़रीबन 2009 में इन जो आगाज़ थियो हुयो। 3 साल मुकमिल तौर ते हिन जी अदावत हलंदे हीअ कंप्लीट थी हुई ऐं हिन जो इफ़्तिताह 2009 में थियो हुयो, जंहिं तमामु वॾे इलाइक़े पाण में मिलायो लाड़काणो ज़िलो ऐं ख़ैरपुर ज़िले जे शहरनि खे ऐं इलाइक़नि खे हीअ पुल पाण में मिलाईंदी आहे। हीअ पुल जेका लाड़काणे खां स्टार्ट थी ऐं ओठा चौक खां टंड मस्ती जेको नेशनल हाईवे जो स्टॉप आहे उनखे मिलाए थी, यानी लाड़काणो इंडस हाईवे ऐं पोइ नेशनल हाईवे टंड मस्ती, उनखे हीअ पुल मिलाए थी जेका लाड़काणो ख़ैरपुर दरिया ते हीअ पुल अॼुकल्ह आहे। ऐं माण्हुनि जे अचण लाइ तमामु वॾी सहूलियत आहे। लाड़काणे खां ख़ैरपुर मीरज, सखर, गंबट, राणीपुर ऐं नेशनल हाईवे मोरो, कंडियारो, नौशहरो वग़ैरह उनखे इलाइक़नि खे हीअ पुल पाण में मिलाए थी। जॾहिं मानसून जी बारिश पवंदियूं आहिनि, पाणी तमामु वधंदो आहे त कुझु दॿाउ हिन पुल ते ईंदो आहे ऐं काफ़ी इलाइक़ा ॿई पासा ॿुधंदा आहिनि जेके कचे जे इलाइक़नि जा। ही पिचिंग थियल आहे दरिया जे ॿिन्ही पासनि खां दरिया सिंध ते। मुंहिंजे चैनल मसूद मंगी ब्लॉग खे सब्सक्राइब कयो। हीअ असां पहुची वियासीं दरगाह हज़रत सचल सरमस्त। दरगाह सचल सरमस्त जेको हफ़्ते ज़बान शाइर आहे, 7 ज़बानुनि में जंहिं शाइरी कई ऐं पंहिंजा 7 ज़बानुनि में कलाम पेश कया आहिनि ऐं उनजी दरगाह दरद शरीफ़ जो राणीपुर शहर ज़िलो ख़ैरपुर में मौजूदु आहे। दरगाह हज़रत सचल सरमस्त जी असांखे ॿाहिरियों नज़ारो ॾेखारींदासीं जेका दरगाह खां पहिरियों गेट थी अचे। हिते हक़ मौजूदु, सदा मौजूदु जा नारा बुलंद कया वेंदा आहिनि ऐं ज़ाहिरीन तरफ़ां इहे नारा लॻाया वेंदा आहिनि ऐं गेट ते पिणु लॻल आहे हक़ मौजूदु सदा। हफ़्ते खां शहर दरगाह हज़रत सचल सरमस्त दरवाज़ा शरीफ़ अंदरि असांखे वठी वेंदासीं दरगाह जो नज़ारो करणु। महफ़िल सना हॉल जी अदावत जेका पुल आहे उनजो बोर्ड लॻल आहे मुकमलो दरगाह हज़रत सचल सरमस्त जो दरवाज़ा शरीफ़ में काफ़ी तइदाद में ज़ाहिरीन हिन दरगाह ते अची वञे जारी आहे ऐं हिते 7 ज़बानुनि में सूफ़ी कलाम पिणु पेश कया वेंदा आहिनि। हीअ सबील जंहिंजो इब्तिदाह जो बोर्ड पिणु लॻल आहे, इहो असां उनखे ॾेखारियो। हाणे असां उनखे अहाते में वठी हलंदासीं जिते सूफ़ी कलाम हज़रत सचल सरमस्त जा ॻाया वञनि था, गुनगुनाया वञनि था। दरगाह सचल सरमस्त दरवाज़ा शरीफ़ वेझो राणीपुर ज़िलो ख़ैरपुर सिंध। ही काफ़ी ज़ाहिरीन ही सचल जो खूह
ही यादगार उनखे गिरने ला सचल जो खूह या ॾिठो दरगाह अज़ल सचल फरमात पे उनजी यादगार लाइ सचल जो खूह पिणु ज़ाइरीन उन्हनि खे ॾिसण लाइ हिते उनखे गिल लॻाए रखियो वियो आहे। ही ॿाहिरियों आया त ही इमाम बारगाह जो अलम लॻल आहे ॿाहिरियां मैदान दरगाह अज़ल सचल फरमात जा ॿाहिरियों आया तो जिते ज़ाइरीन काफ़ी राति जो हिते सूफ़ी कलाम पिणु तमामु वॾे तइदाद में ॻाईंदा वॼाईंदा आहिनि मुख़्तलिफ़ फ़नकार जेके पंहिंजे हाज़िरी भरण लाइ ऐं पोइ हिते सचल जा कलाम पिणु ज़रूरु चवंदा आहिनि। ऐं हाल में राति जो मुख़्तलिफ़ टाइम ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां उहे मुख़्तलिफ़ सिंधी ऐं ॿियनि ॿोलियुनि में ॻाईंदा फनकार हिते पहुचंदा आहिनि ऐं पंहिंजे सूफ़ी अंदाज़ में पंहिंजो कलाम सचल जो पेश कंदा आहिनि। दरगाह हज़रत सचल फरमात दरवाज़ा शरीफ जा ॿाहिरियां हज़ार हफ़्ते दफ़ा 6-7 ज़बानुनि जो ही शाइर आहे जेको 17वीं सदी ईस्वी में हिन पंहिंजा कलाम इहे पेश कया सिंध में ऐं जी आख़िरी आरामगाह दरवाज़ा शरीफ रानीपुर ज़िला ख़ैरपुर वेझो ही इमाम बारगाह जो अलम पाक ॿाहिरीं अहाते में मौजूद है लगल तमाम डिघी ऊंचाई में हक मौजूद सदा मौजूद जा नारा हिते हर वक्त लगंदा रहंदा आहिनि। ही औकाफ खाते तरफां बीठा रहिया उन टाइम में अख्तर अली जी काज़ी जंहिं जो इफ्तिताह कयो आहे बोर्ड लॻल हो जेको ॾिठो ॿाहिरियों नज़ारो आहे ॿाहिरियों आहे तो दरगाह जो हज़रत सचल फरमात जो दरगाह सां गॾोगॾु हिकु तमामु पुराणो वणु जेको लॻल आहे जेको अञा ताईं मौजूदु आहे पंहिंजी असली शिकिल में ऐं ॾाढो अवां इहो ॾिठो मौजूदु आहे दरगाह सां गॾोगॾु साम्हूं ॿिए तरफ़ जी गेट आहे तो ही आउं ख़ुदि बीठो आहियां मुंहिंजो चैनल मसद मंगी ब्लॉग ते दरगाह हज़रत सचल फरमात जी ही वीडियो सभई दोस्त ॾिसो सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे लाइक कयो ऐं शेयर कयो पंहिंजनि दोस्तनि लाइ त जीअं सभई दोस्त मुंहिंजो वीडियोज़ ॾिसी सघनि। ही मूंसां गॾु मुंहिंजा भाला पिणु नंढड़ा वॾा आहिनि जेकी पिणु दरगाह हज़रत सचल फरमात ते हाज़िरी भरण लाइ आयल आहियूं। ही मूंसां गॾु मुंहिंजो पुटु मुस्तक़बिल मंगी मुबशर मंगी ऐं मुंहिंजो भाणिजो अमजद मंगी बि मूंसां गॾु मूंसां गॾोगॾु सैयद फरील शाह ऐं सैयद हसनैन शाह जेके सैयद ज़फ़र अली शाह जा नींगर आहिनि मुंहिंजे ॿिनी प्यारे दोस्त जा उहे पिणु मूंसां गॾु आहिनि
इन दरगाह सच्चल सरमस्त जी दरगाह ते शहज़ोर मंगी बाबर शाह जंहिंखे सैयद परिल शाह सैयद हसनैन शाह गॾु आहिनि। फारसी में ये अखर अकेला आहिनि जेकी गेट ते उन वक़्तु सिंध जी ज़ुबान जेका फारसी हूंदी उहा तमामु घणी हूंदी। हीअ सूफ़ी कलाम पेश करे रहिया आहिनि। हाणे असां तव्हांखे इहो सूफ़ी कलाम ॿुधाईंदासीं। मुझ में दाढ़ी डिंगी ते खाम पर लिखलवा आलम लेखे रोज़े रख दे हिन खावण जा आफाता वो सच लिहारा नहीं सच दी अंदर रहवाना प्यासा रखे में तो वजीफा अगू झुण झुण महू करे रखे में तो वजीफा अगू अते झुण झुण महू करे दे सच्ची गाल हादी दे उते ना इतबार करे दे और जत कारण दुनिया दे सज्जन पे नवे नवे सबक पढ़ाए दे मुझको बताएगा मुझको बताएगा ऐसा तुम्हारा काम है मुझको बताएगा ऐसा तुम्हारा काम है
करम नहीं तो क्या है, सरकार का करम है, सरकार का करम है, सरकार का करम है, सरकार का करम है। ये नाज ये अंदाज हमारे नहीं होते आका, ये नाज ये अंदाज हमारे नहीं होते। झोली में अगर टुकड़े तुम्हारे नहीं